हुकूमत पाबंदी महल तंज़ीम टीटीपी में जंगबंदी ते इतफाक़ थी वियो। टीटीपी सां आइन तहत ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। अफ़गान उबूरी हुकूमत ॿिन्ही धुरियुनि में ॻाल्हियुनि लाइ अहम किरदारु अदा कयो। रियासत जी हुक्मरानी मुल्की सलामतीअ खे यकीनी बणायो वेंदो। फवाद चौधरी। सियासी फौजी क़यादत विच में क़ौमी सलामती के मामलनि ते राबतनि जो सिलसिलो जारी रखण ते इतफाक़। फौजी क़यादत पार्लियामानी क़यादत के मुल्की सलामती सिरत हाल बाबति इतमाद में वठी छॾियो। क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी जो इजलास। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पार्लियामानी अॻवान जी शिरकत। फौजी क़यादत ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त अञा ताईं कंहिं मुल्क अफ़गान तालिबान जी हुकूमत खे क़बूल न कयो आहे। आलमी बिरादरीअ जे क़बूल करण ते ई पाकिस्तान अफ़गान तालिबान जी हुकूमत खे क़बूल कंदो। दाइश अफ़गानिस्तान लाइ अॼु बि ख़तरो आहे। दहशतगर्द तंज़ीम जे ख़ात्मे लाइ अफ़गान हुकूमत सां सहकार कयो वेंदो। दुश्मन मुल्क समूरी सूरत हाल मां फ़ाइदो हासिल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। आलमी बिरादरीअ खे अफ़गान हुकूमत खे अकेलो न छॾणु घुरिजे। तमाम सुठी ब्रीफिंग थी आहे। सवालनि जा जवाब सुठे नमूने ॾिना विया। शहबाज शरीफ, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सियासी क़यादत जे सवालनि जा जवाब ॾिना। हुकूमत पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो। शामिहुन कुरैशी, तहरीक तालिबान बाबति को बि फ़ैसिलो न थियो आहे। इजलास दौरान ज़बरदस्त माहौल रहियो, ईअं थियणु घुरिजे। शेख रशीद, बलोचिस्तान जे नाराज़ माण्हुनि सां बि ॻाल्हियूं कंदासीं। सूबाई हुकूमत जल्द ॻाल्हियुनि जी शुरूआति कंदी। टीटीपी बाबति वफ़ाक़ी सरकार जेको फ़ैसिलो कयो साथ ॾींदासीं। अब्दुल कुदूस बिज़न जो। पीपी मुस्लिम लीग नून समेत मुखालिफ़ धुर तरफ़ा हुकूमत खे टफ टाइम ॾियण ते इतफाक़। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मुखालिफ़ धुर जूं पार्टियूं पार्लियामेंट में गॾिजी महांगाई ख़िलाफ़ जदोजहद कंदियूं। मुखालिफ़ धुर जूं पार्टियूं पार्लियामेंट में मुतफ़िक़ आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त महांगाई सभ खां वॾो मसइलो आहे। पीटीआई हुकूमत जे मरिजण खां पोइ मुआशी बहिरान पैदा थियो। मुआशी अवाम समेत हू सभु बर्दाश्त करे रहिया आहिनि। मलीर में अरब शिकारनि जी वीडियो रिकॉर्डिंग तां बेदर्दीअ सां क़तल कयल नौजवान नाज़िम जोखियो केस में गिरफ़्तार। जाम अवैस समेत 3 जवाबदारनि जी रिमांड में वधीक 3 ॾींहनि बाद फरियादी धुर केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जो मुतालबो करे छॾियो। वकीलनि जो चवणु आहे त वारसनि जे बयान ते पीपीएमए ने जाम अब्दुल करीम ऐं अरब शिकारनि खे बि केस में नामज़द कयो वञे। अदालत ॿाहिरां वकीलनि जो जवाबदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो, नारेबाज़ी। 50 खां वधीक वकीलनि नाज़िम जोखे जो केस मुफ़्त में वेहण जो ऐलान कयो। वकीलनि एहतजाज करे जाम अवैस खे हथकड़ियूं हणाए छॾियूं। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त साथ ॾियण ते हू वकील बिरादरी जो थोराइतो आहे। इंसाफ़ लाइ जदोजहद जारी रखंदो। खेसि धमकियुनि जी का बि परवाह न आहे। ॿाहिरि बिकला बिरादरी जो शुक्रगुज़ार आहियां। हीअ जेकी मज़र साहब ऐं समूह साहब, रियाज़ भट्टी साहब, इन जी पूरी जेकी टीम आहे, इन जा लख लख शुक्रगुज़ार आहिनि। लख लख थोराइतो हिननि जो। ऐं हिननि मूंसां जेकी हेल्प कई आहे, मूंखे ख़बर अलाह ख़बर आहे। मुंहिंजे भाउ जे जेको ज़ाती थी बरबरतीअ सां क़तल कयो वियो, उन में हिननि मुंहिंजी मदद कई आहे। पूरी सिंध जा मुंहिंजा ॿाहिर, मुंहिंजी पूरी फैमिली, मुंहिंजी जेके बि इलाइक़े मौजूदु आहिनि, मूंसां गॾु बीठा आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां कैनेडा जी नायब परॾेही वज़ीर मार्टा मोर्गन जी मुलाक़ात। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो चवणु आहे त इंसानी बहिरान खां बचण लाइ अफ़गानिस्तान जी मदद जारी रखणी पवंदे। पाकिस्तान ॿितरफ़नि राबतनि खे बरक़रार रखण जो ख़्वाहिशमंद आहे। वफ़ाक़ी सरकार सिंध अंदर कमंद जी पीढ़ाई में देर खे साज़िश करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि इजलास में कमंद जी पीढ़ाई 15 नवंबर खां शुरू करण जो फ़ैसिलो। कमंद जो मुकमल ज़ख़ीरो मार्केट में आणणु ऐं क्रैशिंग जे क़ानूननि ते सख़्तीअ सां अमल करण जी हिदायत।
वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे तवाम खे रिलीफ जी फरहामी लाइ सूबाई ज़िलई हुकूमतुनि खे फील्ड में नज़र अचणु घुरिजे। अघनि में वाध ऐं ज़ख़ीरो करण खे बर्दाश्त न कयो वेंदो। एहसास राशन कामयाब पाकिस्तान आबादगार कार्ड ग़रीब तबिके खे रिलीफ फराहम करण लाइ तयारु आहिनि। सिंध सरकार कमंद जी पीढ़ाई शुरू न करण वफ़ाक़ ख़िलाफ़ साज़िश कई आहे। जेकॾहिं 15 नवंबर खां शुगर मिलियूं न हलाई वयूं त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। हिकु ॿिनि हफ़्तनि अंदरि खंड जे अघनि में तेज़ीअ सां घटिताई ईंदी। तवानाई वारो वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर। कर्क में तबाह थियल मंदिर में ॾियारी जी पुरवकार तक़रीब चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पाकिस्तान में हर माण्हूअ खे मज़हबी आज़ादी हासिल आहे। मुक़दस हंधनि खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अरब शिकारनि जी आमद जूं तयारियूं मुकमल। मिठी, चेल्हार, डीपले समेत ॿियनि इलाइक़नि में कैंपूं क़ाइमु। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। शिकार वारे हंधि आम माण्हुनि जी आमद ते पाबंदी। कंबर में प्लाट जी तकरार तां क़त्ल थियल औरत जे केस में गिरफ़्तार 4 जवाबदार। 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। मुख्य जवाबदार अञा ताईं आज़ाद। मुख़ालिफ़ धुर जे अॻवान हदीम आदिल शेख ऐं उम्मे रुबाब चांडियूं तरफ़ां मक़तूल औरत जे वारसनि सां ताज़ियत। संदन चवणु आहे त जवाबदार बासर हुअण सबबि मक़तूल औरत जे वारसनि ते राजूनी लाइ दबाव विझी रहिया आहिनि। पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण बदिरां बासरनि जी कमदारी करे रही आहे। आला अदलिया खे मामले जो नोटिस वठणु घुरिजे। नाणे वारे सलाहकार शौकत तरीन जो चवणु आहे त FBI वटि सभिनी जी डेटा आहे। हर हाल में टैक्स उगाड़ी कई वेंदी। माण्हू टैक्स नथा ॾियनि। हाणे कंहिं टैक्स ॾियणी पवंदी। वॾनि बैंकुनि खे नंढा कर्ज़ ॾियण जी तरबियत हासिल नाहे। नौजवाननि खे सहूलियतुनि जी फराहमी वज़ीर आज़म इमरान खान जो विजन आहे। छहनि खां 8 महीननि अंदरि तेल जा अघ मामूल ते अचणु शुरू थी वेंदा। पाकिस्तान कंहिं अलॻि सियारे ते नाहे। हक़ीक़त इहा ई आहे त पाकिस्तान जी इंडस्ट्री बहाल ऐं अॾावती शोबो मुकमल तौर ते फ़ाल थी वियो आहे। ज़रई मैशियत में बि 3% इज़ाफ़ो थियो आहे। सियासी मुख़ालिफ़नि जो कमु कूड़ ऐं मायूसी पखेड़णु आहे। दुनिया जी भेट में पाकिस्तान में हालतूं बहितर आहिनि। पाकिस्तान जे कोरोना ख़िलाफ़ हिकमत अमलीअ खे दुनिया साराहियो। PTI कारकुन हक़ीक़तूं बयानु करण में किरदारु अदा कनि। फवाद चौधरी। पीपुल्स पार्टी तरफ़ां LNG स्कैंडल जी जांच करण जो मुतालबो। श्री रहमान जो चवणु आहे त तबाही सरकार महांगी तरीन LNG ख़रीद करे रही आहे। नेब LNG स्कैंडल जी जांच छो नथी करे? थारू शाह में मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल 2 नौजवाननि जे पोस्टमार्टम रिपोर्ट तब्दील थियण जो इंकशाफ। डॉक्टर 2 नौजवाननि खे 5 फुटनि जे फ़ासिले तां गोली हणण जी रिपोर्ट में ज़िक्र ई न कयो। मक़तूलनि जे वारसनि रिपोर्ट रद्द करे छॾी। इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। संदन चवणु आहे त पुलिस संदन नौजवाननि खे बेगुनाह क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो आहे। मामले जी शफ़ाफ़ जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। एंटी करप्शन सखर जी टीम जो खैरपुर में DHO ऑफिस ते छापो। रिकॉर्ड ज़ब्त। 10 सालनि दौरान 30 करोड़ रुपयनि खां वधीक जी करप्शन जो इंकशाफ। कराची में एंटी करप्शन जी टीम जो नर्सिस एग्ज़ामिनेशन बोर्ड ते छापो। रिकॉर्ड ज़ब्त। मुलाज़िमनि खां आॾी पुछा। सिंध TV नेटवर्क तरफ़ां ऐलानियल इल्मु पिरायो सिंध समारोह जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ सरगर्मी जारी। नवाब शाह जी नौमान पब्लिक स्कूल में सक़ाफ़ती ॾियारे जी पुरवकार तक़रीब। सिंधी टोपी अजरक पहिरे सक़ाफ़ती गीतनि ते झुमिरियो। डहरकी में टेक्निकल कॉलेज के बंद करण जी कोशिश ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त इंतिज़ामिया टेक्निकल कॉलेज खे बंद करण जूं कोशिशूं करे रही आहे। तालीमी इदारो बंद करे नौजवान नस्ल जो मुस्तक़बिल तबाह करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी।
घारे भरिसां हाई स्कूल जे प्लाट ते कब्ज़े जी कोशिश, मज़ामत करण ते ॿ उस्ताद ज़ख़्मी, सिविल सोसाइटी उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, क़ौमी शाहराह ते धरणो। अख़बार जो चवणु आहे त कब्ज़ा माफ़िया स्कूल जे प्लाट ते कब्ज़े जूं कोशिशूं करे रही आहे। मज़ामत करण ते ॿिनि उस्तादनि खे हमिलो करे ज़ख़्मी कयो वियो आहे। पिरियाले वेझो उस्तादनि शागिर्दनि पारां स्कूल मां चोरी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो, सखर पीर जो ॻोठ रोड ते धरणो, नारेबाज़ी। अख़बार जो चवणु आहे त राति देर सां चोर प्राइमरी स्कूल मां सोलर प्लेटूं, बैटरियूं ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। सामान वापसि करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। कंडियारे में नौजवान अरसलान अबड़ो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त अरसलान अबड़े खे बेदर्दीअ सां क़तल कयो वियो, पर पुलिस अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। डहरकी में बाड़ी पेट्रोलियम इंतज़ामिया तरफ़ां ॻोठाणनि सां मुआहिदे ते अमल करण खां इनकार। JUI जे सॾ ते हिकु दफ़ो ॿीहर एहतजाजी मुज़ाहिरो, मुख गेट अॻियां धरणो। अॻवान जो चवणु आहे त कंपनी इंतज़ामिया बरतरफ़ मुलाज़िम बहाल करण समेत हिक बि वाइदे ते अमल न कयो आहे। हाणे दमादम मस्कलंदर थींदो। रस्ता रोक करण समेत पेट्रोलियम कंपनीअ जे फील्ड खे बि बंदि कयो वेंदो। डेरा मुराद जमाली में पुलिस जी मुबैना फायरिंग में ज़ख़्मी नौजवान फोत, वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बिना कंहिं जवाज़ ॻोठ ते हमिलो करे संदन नौजवान खे क़तल कयो आहे। 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे गुम पिणु कयो वियो आहे। ऑस्ट्रेलवी टीम पाकिस्तान जे दौरे लाइ शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। ऑस्ट्रेलवी टीम जे दौरे जी शुरूआति 3 मार्च खां थींदी। 3 टेस्ट, 2 वनडे, 1 T20 मैच खेॾी वेंदी। रमीज़ राजा जो चवणु आहे त ऑस्ट्रेलवी टीम 24 सालनि खां पोइ पाकिस्तान जो दौरो कंदी। कैंगरूज़ टीम जे दौरे जे ऐलान ते हू तमामु घणो ख़ुशि आहे। ऐं T20 वर्ल्ड कप जी आख़िरी ग्रुप मैच में नेमेबिया भारत खे कामयाबी लाइ 133 रन्सनि जो टारगेट ॾेई छॾियो। केशवन ऐं जडेजा जूं 3 विकेटूं।